दादू में बरसात दौरान माल जे वाड़े जी छित किरण सबब मासूम नींगर समेत 3 ॼणा दॿिजी फौत थी विया। मोरो रोड ते फरहान कॉलोनी में बरसात सबब पोरियत अयूब सोलंकी जे घर भरिसां चौपाए माल जे वाड़े जी छित ओचितो धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में वाड़े में सुतल 4 ॼणा नूर मोहम्मद सोलंकी, नौजवान मंसूर सोलंकी, नीगर मुबीन सोलंकी ऐं राजा सोलंकी दॿिजी विया। अफ़सोसनाक हादसे खां पोइ इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत मलबे हेठां दॿिजी वियल चइनी ॼणनि खे ज़ख़्मी हालत में कढी सिविल इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे 3 ॼणनि दमधणी हवाले करे छॾियो। फौतियुनि में 35 वरियनि जो नूर मोहम्मद सोलंकी, 23 वरियनि जो नौजवान मंसूर सोलंकी ऐं 8 वरियनि जो नीगर मुबीन सोलंकी शामिल आहिनि। हिक ई घर मां 3 लाश खॼण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छायल आहे। होॾां अफ़सोसनाक वाक़े जो शिकार पोरियतनि जा वारिस ग़रीब हुअण करे 3 ॼणनि जे तदफ़ीन लाइ परेशानी जे वर चढ़ी विया, जंहिंखां पोइ संदनी पाड़े में चंदो करे फौतियुनि जे कफ़न, दफ़न ऐं तदफ़ीन जो बंदोबस्तु कयो वियो आहे। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे दादू खां, जिते बरसात दौरान चौपाए माल जे वाड़े जी छित किरण सबब मासूम नीगर समेत 3 ॼणा दॿिजी फौत थी विया। मिलियल तफ़सीलनि मूजिबि मोरो रोड भरिसां फरहान कॉलोनी में पोरियत अयूब सोलंकी जे घर भरिसां चौपाए माल लाइ ठहियल वाड़े जी छित धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में वाड़े में सुतल 4 ॼणा दॿिजी विया। वाक़े खां पोइ पाड़े वारनि पहुची दॿिजी वियल चइनी ॼणनि खे मलबे हेठां ज़ख़्मी हालत में कढी सिविल इस्पताल दादू मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे 3 ॼणा, जिन में 35 वरियनि जो नूर मोहम्मद सोलंकी, 23 वरियनि जो नौजवान मंसूर सोलंकी ऐं 8 वरियनि जो नीगर मुबीन सोलंकी फौत थी विया। जरत 1 ॼणे राजा सोलंकी खे तिबी इमदाद ॾिनी वई, जंहिंजी हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई वञे थी। अफ़सोसनाक हादसे जो शिकार ख़ानदान ग़रीब हुअण सबब 3 ॼणनि जे तदफ़ीन लाइ परेशानी जे वर चढ़ी वियो, जंहिंखां पोइ पाड़े वारनि तोड़े शहरनि चंदो करे संदन कफ़न, दफ़न ऐं तदफ़ीन जा इंतज़ाम कया। होॾां हिक ई घर मां 3 लाश खॼण ते वारसनि में रोज़ राड़ो मची वियो, जिन ते इलाइक़े में पिणु सोग जो माहौल छायल आहे। HSTV न्यूज़ दादू।